ज़हरीले मच्छर या डेंगू के मारण जायज़ है। हाफिज़ कमालदीन साहब। ज़हरीले मच्छर या डेंगू के मारण बिल्कुल जायज़ है। छो त जेकी भी मखलूक इंसान के लाए नुक़सानदेह आहे, चाहे उन खां जानी नुक़सान तव्हांखे पहुचे तो या तव्हांजे खाधे खुराक में नुक़सान थी पहुचाए, काई भी शइ आहे त उनखे मारण जायज़ आहे। मच्छर हुजे या डेंगू हुजे या जेकी असांजे फसल में बीमारियूं हूंदियूं आहिनि, उहे भी तो मखलूक आहिनि, जानदार शयूं आहिनि, त उन्हनि खे जेको स्प्रे करे मारियो वेंदो आहे, उन जी वजह इहा आहे त उहे असांजी खुराक खे नुक़सान ॾियनि थियूं। त इन एतबार सां कंहिं बि नुक़सानदेह शइ खे ख़तमु करणु जायज़ आहे। लेकिन बाज़ शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो हर वक़्तु नुक़सान न ॾींदियूं आहिनि। जीअं कीवली आहे, कीवलियुनि खे बिला वजह न मारिजे, छो त इहे हर वक़्तु नुक़सान न ॾींदियूं आहिनि। जॾहिं तव्हां उन्हनि खे नुक़सान जो रस्तो ॾींदा हो, तव्हांजे घर में खंड हारियल हूंदी या का अहिड़ी मिठी शइ हारियल हूंदी, पोइ उते कीवली ईंदी आहे, रस्तो उनखे पाण ॾेखारियो था। त उन में जेको आहे पाण इंसान हिफ़ाज़त करे, बिला वजह कीवलियुनि खे न मारिजे। हा, जेकॾहिं कीवलियूं नुक़सान पहुचाए चुकियूं आहिनि ऐं उन्हनि खे मारण खां बग़ैर को ॿियो रस्तो ई न आहे, त पोइ उन्हनि खे मारण बि जायज़ आहे। या माकोड़ा आहिनि, उन्हनि खे बि अहिड़ी सूरत में मारण जायज़ आहे।